केनालन जे मामले ते अहमद विराई सिंध हुकूमत जी दरख्वास्त ते वज़ीर आज़म अॼु CCI जो इजलास सदाए वरितो। वज़ीर आज़म जी सदारत हेठ CCI जो इजलास अॼु शाम इस्लामाबाद में थींदो। CCI इजलास में शिरकत लाइ वॾो वज़ीर मादली शाह, सूबाई वज़ीर जाम खान शोरो ऐं चीफ सेक्रेटरी इस्लामाबाद रवाना। केनालन जे मामले ते अॼु CCI में फ़ैसिलो कयो वेंदो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चमड़ा हेठि CCI जो इजलास 2 मई ते थियणो हो, पर सिंध हुकूमत जी दरख्वास्त ते अॼु थी रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वज़ीर आज़म विच में थियल ॻाल्हि तहत फ़ैसिलो कयो वेंदो ऐं केनालनि जो मसइलो ख़त्म थी वेंदो। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण पारां एहतसास कंदड़नि खे धरणा ख़त्म करण जी अपील। सूबाई वज़ीर जो चमड़ा हेठि उमीद आहे त केनालनि वारो मसइलो अॼु हल थी वेंदो। एहतसास कंदड़नि सां राब्ते में आहियूं। एहतसास कंदड़नि खे घुर्जे त तुरत ई धरणो ख़त्म कनि। धरणे सबबि माण्हू ॾुखियनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। तकरारी केनालनि जो ख़ात्मो सिंध जी अवाम जो मुतालबो हो। मुतालबो मंज़ूर करण ते वज़ीर आज़म छा थोराईंदा आहियूं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो चमड़ा हेठि गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में केनाल मंसूबे जे ख़ात्मे जो फ़ैसिलो न थियो त हुकूमत खां धार थी वेंदासीं। बकाहे त वज़ीर आज़म सदर मुमलिकत ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी विच में थियल फ़ैसिलो हतमी आहे। केनाल मामलो हसास नौइयत जो आहे, जंहिं ते सभु हिक ॿिए ते आहिनि। बबड़ो में गुज़िरियल 2 ॾींहनि खां धरणो लॻल आहे, जंहिं सबबि मुल्क जो वॾो नुक़सानु थियो आहे। वकील बिरादरी खे अपील करियूं था त धरणो ख़त्म कयो वञे। तकरारी केनाल रद्द करण लाइ बबड़ो बाईपास वटि वकीलनि जो 11 ॾींहं विधिरणो। मलीर जे बिन कासिम लिंक रोड ते विधिरणो जारी। उबाड़ो पेचो कमु शहीद तरक़ी ऐं कंदकोट समेत ॿिनि शहरनि में धरणनि सबबि सिंध ऐं पंजाब विच में गुड्स ट्रांसपोर्ट मुकमल तौर ते बंदि। चौपायूं माल ऐं खाधे पीते जे शयुनि समेत ॿिया सामान भरियल ट्रकूं, ट्रॉलर ऐं ॿियूं गाॾियूं फाथल आहिनि। वापारियुनि जो चमड़ा हेठि धरणे सबबि हिन वक़्त ताईं अरबें रुपयनि जो नुक़सानु थी चुको आहे। जॾहिं त सिंध सरकार केनाल मंसूबो रद्द करे चुकी आहे त पोइ मुज़ाहिरीन धरणा ख़त्म करे रस्ता खोलियनि। भारत सिंध तास मुआहिदो मुअतल नथो करे सघे। जेकॾहिं मुआहिदो मुअतल थियो त भारत ते आलमी पाबंदियूं लॻी सघनि थियूं। पाक भारत जंगनि दौरान कॾहिं बि सिंध तास मुआहिदो मुअतल नाहे थियो। सिंध तास मुआहिदे में तरमीम करे सघिजे थी, पर ख़त्म नथो करे सघिजे। अॻूणो अटॉर्नी जनरल अशतर ओसाब जी सिंध तास मुआहिदे बाबति ब्रीफिंग चवे थो धुरियुनि जी रज़ामंदी खां सवाइ मुआहिदे में का बि तब्दीली नथी करे सघिजे। सिंध तास मुआहिदो ख़त्म करण जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। आलमी बैंक सिंध तास मुआहिदे जी ज़ामिन आहे। इलेक्शन कमीशन पीपल्स पार्टी जो इंट्रा पार्टी चूंडूं तस्लीम करे वरितियूं। नोटिफिकेशन जारी। इलेक्शन कमीशन पीपल्स पार्टी जे इंट्रा पार्टी इलेक्शन जो बि सर्टिफिकेट जारी करे छॾियो। पीपल्स पार्टी 12 अप्रैल ते इंट्रा पार्टी जो चूंडूं करायूं। पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी खे बिना मुक़ाबले चेयरमैन चूंडियो हो। सुप्रीम कोर्ट फौजी अदालतनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलनि ते ॿुधणी। जस्टिस अमीनुद्दीन खान जी सरबराही में 7 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान ऐवान जो चवणो हो त 9 मई वाक़िअनि ते वकील ख्वाजा हारिस बि दलील ॾेई चुको आहे। इन मामले ते कुझु तफ़सील अदालत आॾो रखंदसि। सुप्रीम कोर्ट केस जी ॿुधणी 5 मई ताईं मुलतवी करे छॾी। ठहरी मीरपा जे साफ़ी डी शहर जे पार्सल पारां जांच ऑफिसर ते बेतमादी ज़ाहिर केस हटाइण जो मुतालबो। साफ़ी डी शहर जे खून सां इंसाफ़ लाइ एहतजाज। मक़तूल साफ़ी जे वारसनि ऐं सियासी समाजी अख़बारनि पारां रसूलपुर खां रैली कढी ठहरी मीरपा थाणे आॾो धरणो। वारसनि जो चमड़ा हेठि जांच ऑफिसर लियाकत चनू खे हटाए साफ़ी एडी शहर जे क़त्ल केस में कमर ऐवान जो नालो शामिल कयो वञे।
थाणो बोला खान बेचो कोट गोलो खासकेली में मुबीना कारे इल्जाम हेठ भाउ वटां भेण कतल जवाबदार एहसान खासकेली पंहिंजी भेण सदोरी के मथे में ॾंडाणी कतल करे छॾियो। बाक़ी बाद मक़तूला नारी जो मड़ पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। मिल्कियत जी लालच रत जे रिश्तनि खे बेरी बणाए छॾियो। हैदराबाद इलाइक़े लियाकताबाद कॉलोनी में जवाबदार अरशद कुरैशी वॾे भाउ अहमद कुरैशी खे मिल्कियत जे तकरार तां गोलियूं हणी कतल करे छॾियो। इतला ते पुलिस पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चमला आहे त मिल्कियत जे तकरार तां जवाबदार पंहिंजे वॾे भाउ खे कतल कयो आहे। वधीक जांच कई पई वञे। भोजपुर में ॾोहारियुनि ऋण बारे ॾिनो। दुकानदारनि खां फुर लुट ऐं भतो तलब वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहर में शटर बंदि हड़ताल। अखबारनि जो चमला आहे त ॾोहारी ॾींहं ॾिठे जो हथियारनि जी ज़ोर ते फुर लुट करे वञनि था। तहफ़ुज़ ॾियण लाइ पुलिस इंतज़ामिया नज़र न पई अचे। शहरनि पारां अमन बहाल कराए तहफ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो। ऐं ननकर पारकर भरिसां मुड़सता मुबीना तौर साल कतल कोट भालवा पासी जवाबदार सुंधेल पीर पंहिंजी ज़ाल 70 वरियनि जी हकीमा खे मुबीना तौर कतल करण बाद पाण खे पुलिस हवाले करे छॾियो। इतला ते पुलिस पाके वारे हंधि पहुची औरत जो मड़ अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चमला आहे त जवाबदार खे तहवील में वठी छॾियो आहे। बाक़ी जी जांच कई पई वञे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धड़ी टीवी न्यूज़ में मिली कार मारवी थई हेडलाइंस पॉइंटो तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।